मोरो खां ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दर्स पुलिस जो गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 3 ॼणा फ़रार, पिस्टल पिणु बरामद। दर्स पुलिस जो गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि में गोलियूं लॻण सबबि हिकु ॾोहारी मोहम्मद परियल खोसो वल्द रावत खोसो वेठल गुड अली ख़ान खोसो तालका मोरो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़ख़्मी ॾोहारी मोहम्मद परियल खोसो खे तालका अस्पताल मोरो आंदो वियो, जिते तालका अस्पताल मोरो जे डॉक्टरनि ऐं स्टाफ खेसि तिबी इमदाद ॾिनी। उन मौक़े ते तालका अस्पताल मोरो में मौजूद DSP मोरो सरदार ख़ान चांडियो ऐं SHO दर्स मोहम्मद अली डहराज साफ़िन खे ॿुधायो त गश्त दौरान नवां दतोई लिंक रोड 5 पेरनि वटि फुर जे इरादे सां 4 फोरू ओस्तो रोड ते चढ़ी आया, जिन पुलिस खे ॾिसंदे ई पुलिस मथां सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी मोहम्मद परियल ॾाइणो खोसो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO दर्स मोहम्मद अली डहराज वधीक चयो त गिरफ़्तार ॾोहारी पुलिस खे मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुरिबल हुयो। हिन ख़िलाफ़ काफ़ी केस दाख़िल थियल आहिनि। वधीक ॿियनि थाणनि तां संदनि केसनि जी जांच कई पई वञे। ॿिए पासे ज़ख़्मी ॾोहारी मोहम्मद परियल खोसो खे टंग में गोली लॻण सबबि तालका अस्पताल मोरो डॉक्टरनि ऐं स्टाफ पारां फर्स्ट एड ॾियण खां पोइ वधीक इलाज जे लाइ नवाब शाह अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। हालो छा कई मोहम्मद परियल पाण खोसो पी जो नालो रावत खान वेठल गोट अली खान खोसो अली खान खोसो किथे आयो, ॾेणा छा में गिरफ़्तार थी, कीअं ज़ख़्मी थी? हाँ ईंदड़ खणी छा जी इंजण, गोले पोइ छा जी इंजण हुआ? या पाणी घटि अच्छा, चोरी कई हुआ? जी छा चोरी कयो हुआ? ईंदड़ घणा ॼणा हुयो? 3 ॼणा हुआ। अॻे घणा एफआईआर दाख़िल कई? अॻे कान्हे हिकिड़ी पहिरीं एफआईआर दाख़िल थी, ॾोह घणा कया अथई? हाँ 6-7 कया। कहिड़े ॾोह में? बीठा फुर जे इरादे सां बीठा। घणा ॼणा हुया? 4 ॼणा। ॿिया ॾोहारी भाई उनजे फ़ाइदो वठी लॻी। ॾोह कहिड़ा कंदा आहिनि? इहे मशीनूं फुरूं मोटरसाइकिलूं फुरूं करणु, इहो मशीनूं कढणु, मोटर कढणु में जो चोरी हर ॾोह कंदा आहिनि। एफआईआर घणियूं दाख़िल थियनि? उहो चेक कयूं था, 5-6 त थियनि।